अली गौहर शाह असगर, वाह वाह, पीर साईं पगारे जो ॾाढो, उनजी उमिरि हुई वफ़ात वक़्तु 29 साल, सिर्फ़ु 29, उन 650 काफ़ियूं लिखियूं, 650। रमज़ान रावल मुंहिंजे रूह में अॼु के वरी लातव नयूं, रमज़ान रावल मुंहिंजे रूह में अॼु के वरी लातव नयूं, फटड़ा दर्द फिराक जा तंहिंमें विधई विहजूं वटियूं, फटड़ा दर्द फिराक जा तंहिंमें विधई विहजूं वटियूं, सेताब सां आहिनि दतियूं, सेताब तुंहिंजे सां दतियूं, जीअं तेल जूं चिकने तयूं, रमज़ान रावल मुंहिंजे रूह में अॼु के वरी लातव